जे कदे मां इए ही मानुन खे डिजाए करे उनन जो माल फुरींदो रहंदुम पो त मां माला माल थियंदुम का नवो शिकार थो गोना बड़े 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 भोता रमू खान जी कणिक में भोलो करे अचियो भोला तो मानू रट के दुना मां तो पेरे च करे दो वडो जिंदगी में भोलो ठा वनी तो रमू के गाल करा जानी मां तो जेका मोबाइल घिनी आयो आ ये शहर री साइड रो निकरी करे कच्ची सड़की ते आ पई हां मां खजिन रे एकड़ में बैठो थियो हां हां अबड़े भोलो वडो जान जान चे पियो पान के पांजो मोबाइल भी फुराई पांजी जान जो मोबाइल भी फुराई मोगा आज ते दिहाड़ी भली लगी वई बियो शिकार भी फसाया अया दिहाड़ी वधिक कमाणी आ इश्क जे चक्रन में पांजो मोबाइल छा पांजी जान जो मोबाइल भी विञाए वेठुम वडेरा एकड़ो सवाल करां तव्हां सां हाँ हाँ जोगी सवाल कर मुसा छो यो माशूक शहर बटेडी कलामन में बड़ा मशहूर थियो वरी के यो झट में गायब थी वियो मशहूर शहर बटेडी नलकन ते कलाम गाई करे मशहूर थियो हाने गायब थियो त इनमें मौजूद ते कोने वरेरा रमू गजब थियो मुझे इलाके में मुझे इजाजत का सिवा पक्की पर नाण दो तो सा वरी गजब किए थी वियो आ तव्हां जी कणिक जे एकड़ में वडो सजो भोलो गिरिया तो निंद्र पूरी कोने थी तडे भूले तो वने निंद्र कर वनी कने कणिक जे फसल माई भोला निकरदा आइन छा मां पांजी नी बसर रे अखिन सारी तो मां कूर तो कोन गेलाया तुझे खजिन रे बाग में ना हेडो सारो भोलो घिरी आयो आ आई मुंजा बा मोबाइल खसे वा डिजाए करे सारो टिकटॉक जो चक्कर आ भोलन के भी टिकटॉक जो शौक थियो इन जे करे वो मोबाइल खसन था इनी बागो सही चवे पियो तो जमीन में भोलो अची गिरियो आ ऐसवारो करो ना ते तो भोलो नंढड़ा बारन के डिजाइंदो वडेरा इन जो हिकड़ो ही हाल आ कणिक में माखे पांजो नांग छडणो पवंदो तो भोलो कणिक मां निकरी रोड ते बाहर निकरी इंदो वारो कयो हलो नांग छडू था जमीन में पूरो लख रुपयो देवणो पवंदो पो मां पांजो नांग कणिक में छडींदो हां लख रुपयो हां कुछ रियात कर 20000 न्याय तो न बाबा न वैसे फकीर के वणन न दे जोगी के इनके ते राजी कर ना तो जी फसल तबाह थी कोई कपण भी कोन इंदो मोगा पधर लगो पियो हिते कोई शिकार ज़ाहिरी कोने गा भी नंढो आ मानुन दिसी वठतो ना तो पोए टिकण टिकण कुटींदा हिता निकरी करे वरी सागो कणिक में वनी घिरा पेर ड्रा पेरे पक हुजई भोलो हिन कणिक में आहे त नांग छडा एक चक्कर नांग छडण का पोए वरी वापस नांग नहीं दो छो त वरी नांग बियो हथ करण लाए माके हफ्तो रोई ते रहणो पवंदो पो नांग हथ करणो पवंदो हफ्ते ताईं रेस जो वडो नुकसान थी वेंदो तू टेंशन ना वठ मां नांग उते छड रहिंदुस जिते मुके पक हुंदी जो भोलो हिते आ अचो मुसा गडो अचो वडेरा हे त पैर माके मानू जो थो लगे इनी गाल के तू छडे दे वो बोलो भी तो मानन वारी करता आहे अच्छा हा नांग छाडी ते पेरे पैसा दे पो नांग छडी तुम ए वठ पकड़ ड्रजना बाबा ड्रजना हाने ट्राई हिक बे का टुटी था वन्यू हां पाणई नांग जको ना होले के वनी कच्छ में कितकाड़ी मचाए पाणई बाहर रोड ते कढी सटींदोस हां अचो हाने हेलो नांग नांग किना अचियो वरी बोलो 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 ओले बोलो जोगी काने में बोलो 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 कथे बोलो पेरन में है तो नांग अरे है तो मरी हुआ हां मरियो हां मुझे 50000 ये पानी में वयो वो मांजो नांग भी मरियो ना भोले मारे सटियो अरे चाहती दो अरे इते बैठो रहो अरे मुझे 50000 ये पानी में वयो जोगी दे खबर घणे में सौदो डन क्यों पूरे 50000 वडेरे खुलाता पर हुयो वडेरे वडे पक्को मानू हाँ मां भी बा टच मोबाइल फुरियो न हे बैग भी फुरियो आ इनमें खोड़ सजा कपड़ा पियान अचे हिकड़ो मोबाइल तू रख हिकड़ो टच मोबाइल मां पान थो रखा
वडी लाए थी वई हाने पैसा का थे का ढवारो कर ए पैसा वाह वाह नट केश 50,000 रुपया सोबे जेको ना हे वठ 15,000 रुपया 5,000 रुपया तू पान खर्च कर जेको ना 10,000 जेके बचनी ना किरायो भाड़ो करे रोई यारन दड़न ता बियो नांग पकड़या तो कहीं बी जाते हली कहीं बे खे चती थाणू हाने ता निकरण जी कर किथे पराया पुट पुजी ना वञन मोगे जी मार खबर ना चार